वालेकुम यूट्यूब साथियों, उम्मीद तव्हां ख़ुशि हूंदा, आबाद हूंदा, कायम हुजो। उर्दू वालों को अस्सलाम वालेकुम। साथियों, ये दो किताबें हैं नंगर चना की, उर्दू वालों को मुखातिब हूँ। साथियों, ये नंगर चना जे असांजे सिंधियत में मुख़्तलिफ़ मुल्कनि जा मुख़्तलिफ़ ॿोलियुनि मां जेको आहे सो तर्जुमा करे सिंधियत जो झोल भरींदो थो रहे। हाणे बि ॿ किताब आहिनि, ॿई किताब ॾाढा ज़बरदस्तु आहिनि, ॾाढा शानदार आहिनि। हिकिड़ो पारातो सिराइकी नावल आहे सलीम शहज़ाद जो, ज़बरदस्तु। सिराइकी इहो नाविल 5000 साला मुहिंदड़ तारीख़ ते पस मंज़र में लिखियलु, ऐं जॾहिं ही वाट वाटी मुख़्तार लोबेस जेको आहे सो इंडोनेशियन सहाफ़ी आहे, इंडोनेशियन आहे, उन जो ही किताबु आहे, इनकलाबी किताबु आहे, इनकलाबी रोमांस नाविल आहे, ॾाढो ज़बरदस्तु नाविल आहे। पारातो बि ॿई तारीख़ी नाविल आहिनि, ॿई नंगर चना जे ख़ूबसूरत तर्जुमे सां आहिनि, ॾाढा ज़बरदस्तु तर्जुमा कया अथई। ऐं नाविल पढ़ंदे तव्हांखे अलाए कहिड़ी गहराई में हलिया वेंदव, एॾो पाण खे ॿधे विहारण जहिड़ा नाविल आहिनि। मां तारीफ़ छा कयां, तव्हां चवंदव उन हर को तारीफ़ थो करे, पर ही तारीफ़ जे लाइक़ु आहिनि। जेके न हूंदा आहिनि मां उनखे छंडे छाणे रखंदो आहियां। हीअ तारीफ़ कराईंदो आहियां, हीअ आहे सलीम शहज़ाद। सलीम शहज़ाद घाणो नाविल जे मौज़ू सां गॾोगॾु हैयत बाबति कयल तजुर्बे खे पारातो में अञा वधीक संवारियो आहे। उहो जतन कंदे नाविल जे बाब बंदीअ ते ख़ासि ध्यानु ॾियरियो आहे। दोस्तो, हीअ ॻाल्हि हिकु ध्यानु तलब आहे त हिन नाविल जी बाब बंदीअ ते ख़ासि ध्यानु धरियो वियो आहे। पारातो जे वॾे में वॾो बाब कुझु सफ़नि खां मथे कोन्हे, नंढे में नंढो बाब रुगो 2 सिटनि जो आहे। हिन बाब बंदीअ जी इन टेक्नीक खे कोलाज वांगुरु वर्तायो आहे, पर हिन कमाल ही कयो आहे त किथे बि अवलाग जे असराइती हुजण ते समझोतो न कयो अथसि। हिन हज़ार सुफ़नि जे नावल निगारी ख़िलाफ़ु बग़ावत कई आहे, ऐं भरपूर तरीक़े सां कई आहे। कीअं न ॿ सिटूं ते ॻोरियूं आहिनि, ऐं इबलाग बि साॻियो ई कनि थियूं। ॻाल्हि वरी उते ॼण अची पूरी थिए थी त ॻाल्हि करण वारो केरु आहे, ऐं ॻाल्हि केतिरो ठाहे ॼाणे थो। सो दोस्तो, हीअ जेको आहे सो ॾाढो ज़बरदस्तु नाविल आहे, ऐं मां जेको आहे सो वधीक हिन जो अॻिते हिन जो जेको आहे सो तर्जुमो असांजे मुहाग जेको आहे सो असां रसूल मेमण सिंध जो बहितरीनु ॼातल सुञातल शख़्सियत आहे, हिनमहिल मरहूम आहे, मरहूम चवणो थो पए। हिननि अर्पना भेटा कई, हिननि हवाले कई अथई नंगर जी। ऐं हीअ किताबु तव्हांखे आराम सां हिते स्टॉलनि ते मिली वेंदो। नंगर छा थो चए, सिंधीकार छा थो चए, नाविल जे बारे में थोरो मां जेको आहे सो तारीफ़ ज़रूरी कराईंदुसि, छो त इन खां सवाइ ॼण कमु अधूरो रहिजी वेंदो। साथियो, नाविल जो हीअ सिंधीकार चए थो त हीअ असांजी सभ्यता जी किथा आहे, असांजे अॿनि ॾाॾनि जी कहाणी आहे। नंढे हूंदे जॾहिं ओड़े पाड़े में सिराइकी ॿोली जेका असली सिराइकी आहे घणी मटियल आहे, ॿुधंदा हुआसीं मेल मखणा ते, वरी रेडियो ते, बाद में टेप रिकॉर्ड ते अब्दा परीन, 2 फ़रक़ान जे आवाज़ में बुले शाह हुसैन, सचल ख्वाजा फ़रीद, ॿियनि जी शाइरी, पंजाबी सिराइकी शाइरी ॿुधंदा हुआसीं। दोस्तो, हीअ नावल खां अॻु मूं सिराइकी में हफ़ीज़ ख़ान जी कुझु कहाणियूं जो जेको वींदे शाम तर्जुमो कयूं, ऐं माहवार परख बिल्सन में छपियूं। नाविल बट शामिलु कई त दोस्तो, ऐं चए थो त हिन साल ई मूं सिराइकी सां गॾु पंजाबी जा 2 टे नाविल, हिकु सजाद हैदर जो ख़ासि न को, बाक़ी गुरदप्याल सिंह जा बि हिन नाविल तर्जुमो कया आहिनि। ऐं जेको आहे सो हीअ असांजो जेको आहे सो हिन जो नाविल ते मुहाग आहे रसूल मेमण जो। सलीम शहज़ाद नाविल पारां हिकु अहिड़े ख़्वाब जीअं आहे जंहिंजा अक्स अहिड़ा त टुटल आहिनि जो तसर खां क़ाइमु रखणु ॾुखियो थो पए। सो सिलिस्ट आहे, पंहिंजो धुन में लिखंदो वञे थो, ईअं लॻे थो त ॾिसंदो ॻाल्हाईंदो वञे थो। हिन जी ॻाल्हाइण जी बेरबत ऐं कंहिं तसल खां सवाइ आहिनि। ख्वाब जी तरबियत हूंदा, निंड में असां बि बेवस हूंदो आहे, ऐं ख्वाबनि जी हुक्मरानी हूंदी आहे। अक्सर ख्वाब यादि न रहंदा आहिनि, जेके ख्वाब यादि रहिजी आहिनि उन्हनि जी ताबीरूं बि हक़ीक़त में ॻोल्हींदो आहिनि। सलीम शहज़ाद ख्वाब ईअं आहिनि, पर रब्त ऐं खंडर जीअं टुटल फुटल आहिनि। मूं 5000 ई वटि 2 पाछा ॾिठा, यार लॻे थो त कुझु वधीक कुराड़ो थी वियो आहीं। उहे पाछुरा न हुया, अदद हुया। वाह वाह। नाविल जो हर किरदारु ख़ुदि कलामी मोनोकलाम जो आहे। दोस्तो, हीअ असांजो जेको आहे सो मुहाग आहे, असांजे नामवर मरहूम रसूल मेमण जो आहे, पर किताब खे शाया थियण में थोरी देरि थी वई। ऐं हीअ जेको आहे सो असांजे मुमताज़ बुखारी लिखियो आहे त सिराइकी नाविल एतिरो जल्दी छालींदो, सच त गुमान न हो। मूं सलीम शहज़ाद 2 नाविल सिराइकी पढ़िया आहिनि। हाणे पलोता जो नंगर चना पारां सिंधी तर्जुमो पारातो मुंहिंजे साम्हूं हक़ीक़त आहे त मां अजीब कैफ़ियत में आहियां त कीअं सिंधी जे सुर वारी ॿोली खे हिकु धार ॿोली चवां, कीअं उनजे
चस खे सिंधी वारी कैफ़ियत खां धार न सुञी आहे। पर छा कजे, नेठि त ॿिनि भेनरुनि जा ॿाहिरि निकिरण बि हिकिड़ी तरफ़ फितरी गैर फितरी सबबनि जे करे अलॻि थी वेंदा आहिनि। दोस्तो हीउ जेको आहे सो असांजे मुमताज़ बुखारी बिन ते ॿ लफ़्ज़ लिखिया आहिनि। चए थो त लेखक जे 5000 जे वसंदी भाउ लिखण जी कशमकश आहिनि, ज़हनी वलोड़ आहे, उहा अॼु बि वक़्तु 5000 जेको आहे सो सालनि खां वक़्तु हज़ारनि ॿियनि लिखियो अचे। दोस्तो हिन जो ई तारीफ़ हुयो पारां तो ॾाढो ज़बरदस्त 5000 साला मोहिंदड़ जी तारीख़ जे पस मंज़र में इंतिहाई ख़ूबसूरत नाविल। ऐं ॿियो आहे वाट वाटी नाविल आहे इंडोनेशियन जी आज़ादी जे पस मंज़र में। हिन जो किताबु जेको आहे रोड विथ नो एंड मुख़्तार लोबेस जो आहे। जेको आहे सो जेके पढ़ंदड़ हूंदा उन खां ही जेको आहे सो वाक़िफ़ु ज़रूरु हूंदा। हीअ अर्पना कई आहे एजाज़ लोहार जे नाले जेको बंदि हुयो। चए थो त मुख़्तार लोबेस इंडोनेशिया नाम साफ़ हिन मां हिकु आहे, न रुगो साफ़ पर ॿियनि केतिरनि ई पासनि खां बि खेसि मथां दर्जे वारी शख़्सियत चई सघिजे थो। हू 1920 विचीं सोमात्रा जे इलाइक़े फनानकमा में ॼाओ संद अबियमा जो लाॻापो उत्तर सोमात्रा जे बातक कबीले सां हो, जेको कबीलो पंहिंजे अंदर जी आज़ादी बेबाक सचाई जे लाइ मशहूरु हुयो। दोस्तो ही हिकिड़े जेको आहे सो ॿाहिरें माण्हुनि जा लफ़्ज़ आहिनि। अॻिते इहो हिकिड़ो यूनिवर्सिटी जो प्रोफेसर आहे, उन लिखियो आहे जेको आहे सो हिन जो मुहाग तारीफ़ जेको आहे लिखियो आहे। जेको आहे सो असांजो एंटोनी एस जोन्स प्रोफेसर इंडोनेशियन ॿोली अदब जो शोबो ऑस्ट्रेलिया नेशनल यूनिवर्सिटी केनिया। दोस्तो ही उन जो जेको आहे सो मुहाग जेको हुयो। सिंधिका चए थो त हिन किताब तर्जुमे सफ़र करे 30 साल थिया आहिनि, केॾो अजीब सफ़र आहे। मूं शायदि 1908 में जाॻो अख़बार में डॉक्टर मुबारक जे किताब नुस्रत परस्त फुल जे तर्जुमे सां शुरूआति कई। दोस्तो हीअ चए थो हिन नाल तर्जुमे करणु कारण ख़ुदि त मुंहिंजो सियासी सफ़र पियो, जीअं आउं अहिड़ो तजुर्बा गुज़री चुकियो आहियां। दोस्तो हीअ जेको आहे चए थो त छो हूंदे असां वटि हसनक पर बका आसना ख़त फ़ाते हसना आहे। तर्जुमे करण ॿियो कारण ख़ुदि इंडोनेशिया आज़ादी तहरीक ऐं उतां जी समाज खे ॼाण सुञाण हासिलु करण बि आहे। जीअं असांजो माण्हू मुख़्तार लोबे जे समाज खे ॼाणे सघे, न रुॻो उहो पर उहो ॼाणे सघे त ॿियनि मुल्कनि ऐं समाज जा लेखक छा था लिखनि, कीअं था लिखनि, कंहिंजे लाइ था लिखनि। मुख़्तार लोबे जो तारीफ़ उन लिखण पढ़ण लाइ वधीक कारगर साबित थींदो। मूं पंहिंजे दोस्त रियाज़ जी मदद सां जेको आहे सो हिन जो तर्जुमो कयो। मूं ही किताब दिलि जी चवण तर्जुमो कयो। किताबु दोस्तो ॾाढो शानदार आहे, ॾाढो ज़बरदस्त आहे। इंडोनेशियन आज़ादी जे पस मंज़र में ही नाविल जेको आहे सो वाटी इंडोनेशियन जे पस मंज़र आज़ादी पस मंज़र में लिखियलु नाविल ॾाढो ज़बरदस्त शानदार नाविल। अगरि जेके के माना तारीख़ जो इंडोनेशिया जे बारे में पढ़णो आहे त नाविल जी सूरत में तव्हांखे मवाद मिली वेंदो। साथियो नंगर चना जी इहा ख़ासियत रही आहे त हू अहिड़ियूं शयुनि जी चूंड कंदो आहे जेके माना जेको आहे तारीख़ सां सियासत सां अवाम सां मसइला लाॻापियल हुजनि उन्हनि ते कलम खणंदो आहे। वीडियो लाइ अर्ज़ु कबो त जेको आहे सो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ऐं कमेंट करण जो अर्ज़ु कजे थो। हीअ किताबु तव्हांखे सॼी सिंध में आराम सां मिली वेंदा। लख लाइक साथियो।